अहम ख़बर शामिल कंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त अॻूणी हुकूमत में करप्शन जा रिकॉर्ड टोड़िया विया। ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल चयो आहे त अॻूणी हुकूमत में करप्शन थी, कंहिं नोटिस न वरितो। क़ौमी असेंबली में ॻाल्हाईंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त लाडले खे 15 साल पालियो वियो, इदारनि ॾींहुं राति लाडले लाइ कमु कयो। हुन चयो त फॉरेन फंडिंग केस में भारत ऐं इसराइल इमरान ख़ान जी मदद कई आहे, कंहिं नोटिस न वरितो आहे। मालम जबा बिलन ट्रेस हेलीकॉप्टर केस ऐं मोन सिलाई ख़िलाफ़ केस बंदि थियो, नोटिस न वरितो वियो। 8 वरहनि खां फॉरेन फंडिंग केस जो फ़ैसिलो न आहे आयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त अॻूणी हुकूमत में करप्शन जा रिकॉर्ड टोड़िया विया। ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल चयो त अॻूणी हुकूमत में करप्शन थी, कंहिं नोटिस न वरितो। सच खे सच न चयो वियो त मुल्क ॾुखियाईनि में वकोड़जी वेंदो। संदसि चवण त पार्लियामेंट 1973 जो मुतफ़िक़ा आइन जो मुहाफ़िज़ आहे। 75 वरहनि खां आइन सां खेॾियो पियो वञे। हीअ आइन मुल्क जे वहदत जी निशानी आहे, ईंदड़ वक़्त में रहनुमाई कंदो रहंदो। आइन में समूरनि इदारनि जा अख़्तियार मुक़ररु कया विया आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त माज़ीअ में जॾहिं बि मार्शल लॉ लॻाई वई त मुल्क खे नुक़सानु पहुतो। मार्शल लॉ जे नतीजे में मुल्क 2 हिसनि में विराइजी वियो। लाडलो चवे थो त हू न रहंदो त मुल्क टुकड़ा टुकड़ा थी वेंदो। हुन चयो त तूफ़ानी बरसातनि सबबि मुल्क अंदरि तबाही थी आहे, जंहिं करे मुल्क में घणो नुक़सानु थियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत सूबनि सां हर तरह जो सहकार करे रही आहे। वज़ीर आज़म चयो आहे त बरसातनि सबबि इंसानी जानियूं ज़ाया थियण ते ॾुख पहुतो आहे। जानी नुक़सान जो पैसनि सां अज़ालो मुमकिन आहे।